कोहिस्तान जूं हज़ार एकड़ ज़मीनूं जालसाज़ी ज़रिए नाला मैच करे विकिरो कंदड़ लैंड माफ़िया ग्रुप ऐं डीसी जामशोर पारां कूड़नि खातनि ते 1500 एकड़ ज़मीन विकिरो करे साइमा बिल्डर सां अरबियन पंहिंजो फ्रॉड करण जो इंकशाफ थियो आहे। इन सिलसिले में मिलियल ॼाण मूजिबि कोहिस्तान जी 1000 एकड़ ज़मीन जालसाज़ी ज़रिए नाला मैच करे विकिरो करण में मुलविस डीसी जामशोर फरीदुद्दीन मुस्तफ़ा, संदसि फ्रंटमैन गुलाम नबी पालारी ऐं लैंड माफ़िया ग्रुप जे मेंबरनि कूड़े रिकॉर्ड ते साइमा बिल्डर्स खे 1500 एकड़ ज़मीन विकिरो करे खान अरबियन रुपया वसूल कया आहिनि। मिलियल दस्तावेज़ी सबूतनि मूजिबि लैंड माफ़िया ग्रुप पारां विकिरो कयल 55 एकड़, 37 एकड़, 76 एकड़ ऐं 155 एकड़ ज़मीन जो रेवेन्यू रिकॉर्ड बोगस आहे। इहो रिकॉर्ड जालसाज़ी ज़रिए नाला मैच करे खातो साइमा बिल्डर खे विकिरो कयो वियो आहे। मिलियल ॼाण मूजिबि 55 एकड़ ज़मीन जो खातो एडीओ रेवेन्यू खां बि जाली तरीक़े सां बहाल कयो वियो आहे। लैंड माफ़िया ग्रुप जे मेंबर पारां जालसाज़ी ज़रिए कोहिस्तान वासियुनि जी अबनि ॾाॾनि जी मोरसूं ज़मीन जा खाता तब्दील करे साइमा बिल्डर खे विकिरो कयल ज़मीन जा 5 करोड़ रुपया वसूल करे छॾिया। उन रक़म मां खेसि 1 करोड़ 58 लख रुपयनि में डंपर ख़रीद कयो वियो। मिलियल ॼाण मूजिबि लैंड माफ़िया ग्रुप जे मेंबर गुलज़ार पालारी जालसाज़ी जे मास्टरमाइंड टपेटा फेरोडार सां मिली कोहिस्तान वासियुनि जी अबनि ॾाॾनि जी मोरसूं ज़मीन जा खाता जालसाज़ी ज़रिए नाला मैच करे उहा ज़मीन साइमा बिल्डर्स खे विकिरो कई हुई। मामिलो सोशल मीडिया ते अचण खां पोइ साइमा बिल्डर्स ज़मीन जा खाता क्लियर न करे ॾियण ते रक़म रोके छॾी हुई, जंहिंखां पोइ लैंड माफ़िया ग्रुप साइमा बिल्डर जा हलंदड़ कम बंदि कराए छॾिया हुआ। ज़रियनि मूजिबि लैंड माफ़िया ग्रुप जे मेंबरनि जी मुदाख़लत खां पोइ साइमा बिल्डर पारां जाली खातनि जा रहियल 5 करोड़ लैंड माफ़िया ग्रुप जे मेंबर खे ॾेई बंदि करायल कम शुरू कराया विया आहिनि।